नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा में खबर ॾींदा हलूं त ठरी मिरवा वीसी शेख हयाज यूनिवर्सिटी शिकारपुर गुलाम रज़ा भट्टी ऐं MPA डॉक्टर मोहम्मद रफ़ीक बांभण सहायता घर ठरी मिरवा जो दौरो कयो ऐं गरीब मुस्तहक मिस्किन माण्हुनि में सर्दी जा कपड़ा पिण तक़सीम कया। जॾहिं त महिमान ख़ास सहायता घर जे टीम पारां सिंध जी सुखड़ी अजरक उॾाया विया ऐं गिफ्ट पिण पेश कया विया। जंहिं बाद सहायता घर में YouTube चैनल जे स्टूडियो ऐं लाइब्रेरी ॾेखारी वई। इन मौके ते VC गुलाम रज़ा भट्टी ॻाल्हाईंदे चयो त ठरी मिरवा तालुके में सहायता घर वारा तमामु बहितरीन कम करे रहिया आहिनि, मुस्तहक माण्हुनि जी हर मुमकिन मदद करे रहिया आहिनि। ॿिए पासे MPA फंक्शनल मुस्लिम लीग चयो आहे त सिंध में तालीम पोइते पियल आहे, जंहिंखे असां जा हुक्मरान तबाह करण में का बि कसर न पिया छॾनि। अगर तालीम खे सुधारियो वञे त मुल्क तरक्की ॾांहुं सफ़र कंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।